15 साल जेल में वेहण जे लाइ सोचो। हाकिम सच कौड़ो हूंदो आहे। तूं मुंहिंजी न्याणीअ जो कातिल आहीं। मां दरगुज़र करे मां में उमेद रखी हिते आयुसि। सोचो जे तव्हां मजू भलाई कंदो त, पर न, मां ग़लति जाइ ते अची दर खड़कायो आहे। इहो थी बीह रहियो। हाँ, वॾो कसूर वारा मोहबती माण्हूअ जी जाइ तो ईअं थी हलियो वेंदे कि तूं सोचो कीअं? हाणे वेहण मां कहिड़ो फ़ाइदो? सिद्ध न कर, वेही रहो भेण, वेही रहो, वेही। बाबा गणा, तूं सुभाणे राति मजूअ खे वठी आ। पहिरियों हुन सां मिलूं ऐं बाद में मां DSP सां मिलां थो ऐं हुन सां बि ॻाल्हायां थो। मजूअ सां गॾु खेरल खे बि वठी ईंदुसि। हुनजे मथां को केस न आहे सवाइ हाकिम खान जे। जेकॾहिं तव्हां हुनखे बख़्श कयो था त इन खैरल खे सिर्फ़ मौत मिलंदी, मौत। हू तव्हांजे दर ते अची तव्हां खां माफ़ी वठंदो। दर आहे के खून बि माफ़ करे छॾिबो आहे। घणा बाबा तूं सुभाणे ॿिन्ही खे हिते वठी आ, बाक़ी अल्लाह भलाई कंदो। दादा मां खैरल खे कदम बख़्श कोन कंदुसि। हाकिम खान, एॾो ज़िद चङो न थई। इहा वॾाई तोखे माराए विझंदी। बस कर, मां चाहियां थो बस कर। इन खां वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए। तूं पंहिंजी हैसियत ऐं औकात में रही करे ॻाल्हाए। मूं को ग़लति चयो? अरे तूं थींदो केरु आहीं? तूं आहीं छा? मूंखे वेठो तो नसीहतूं करे हिते। बस हाकिम खान, बस। बाबा एॾो जोश सुठो न आहे। जेतो जे अमन ख़ातिर असां मूसा खान, हालार खान ऐं बहादुर खान सां ठाह करे सघूं था, त पोइ बाक़ी मजू ऐं खैरल जे ग़लतियुनि खे दरगुज़र छो नथा करे सघूं? घणो सुभाणे तूं मजू ऐं खैरल खे हिते वठी आ। मां कोशिशि कंदुसि, अदा कंदो त भली थींदी। ठीकु आहे। दादली त पंहिंजो ॿार केराइण थी चाहे। छा? ॿार केराईंदी? जेकॾहिं इहो कुथो कमु कये त गिचीअ में रसो ॿधी दर ते टंगे बीहारींदोसांसि ऐं कफर बि नसीब न थींदुसि। हा, कफर भी नसीब न थींदुसि। मूसा, तुंहिंजे इन कावड़ ऐं किरोध त पंहिंजे नस्ल खे तबाह कयो ऐं हाणे हिन आख़िरी वारस खे बि तूं ई तबाह करण थो चाहीं। चई छा थी दीदत बेगम? चई छा पई? मां छो पंहिंजे वारसे खे ख़तम कंदुसि? छो ख़तम कंदुसि मां? हा हा हा, तूं ई कंदे। दादलीअ खे इहो ख़ौफ़ आहे त मूंखे ॿार पैदा थियण खां पोइ मारे छॾींदो, ऐं तोखे त ख़बर आहे त मौत जो ख़ौफ़ कुझु बि कराए सघे थो। पर मां दादली खे छो मारींदुसि? छो थी ॾिजे मूंखां? जॾहिं मां दादली खे 10 दफ़ा चई चुको आहियां त हुनखे कोन मारींदुसि, कुझु बि कोन कंदुसि। पोइ छो थी ॾिजे? मूसा हिन हवेली जे आख़िरी वारस खे बचाइण जे लाइ
तोखे दादलीअ जी दिलि खटणी पवंदी। हाणे दादलीअ जी दिलि पत्थर बणिजी वई आहे, पत्थर। सीधत तू समझाए दादली के तो इहा गलती न करे। मूंसां मां दादलीअ खे ॾाढो सम्झायो आहे, पर उहा मुंहिंजी हिक बि नथी ॿुधे। सीधत आखिरी दफ़ा तू हुनखे मिर्त भेण कर। बस कहिड़ी बि सूरत में तू हुनखे राज़ी कर। मूंसां मुंहिंजी हर कोशिश नाकाम वई आहे। दादली का ॻाल्हि सम्झे ई नथी ऐं उहा कुझु बि करे सघिजे थी। जेसीं ताईं तूं हुन सां प्यार मोहबत सां पेश न ईंदे त दादली कुझु बि करे सघे थी। जेकॾहिं मुंहिंजी रातियुनि जूं निंडूं हराम आहिनि त पोइ हाणे मूंसां ऐं ज़ीनत खे हिन छत हेठां सुकून सां रहण किथे थी ॾियां। कीअं समझाया दादली खे? मूंसां हिन वक़्तु दादलीअ खे तुंहिंजे प्यार ऐं क़ुर्ब जी ज़रूरत आहे। जेतिरो ई तूं ज़िद ते चढ़ियो बीठो आहीं न, ओतिरो ई दादली बि ज़िद ते आहे। ऐं इन ज़िद में नुक़सानु तुंहिंजे ॿार जो आहे। ऐं उन मासूम कहिड़ो ॾोह कयो तव्हां ॿिन्ही जे ज़िद में, जंहिं अञा हिन धरतीअ ते क़दम बि नाहे रखियो। कुझु सोच मूंसां, कुझु सोच। ठीक है, कोशिश क्या तो मां पंहिंजे वारस खे मरण न ॾींदुसि। मां पंहिंजे वारस खे मरण न ॾींदुसि। आज परेशान लगा पियो धरते बोलू गुलाम कादिर सां मश्करी न कर। अज गुलाम कादिर होश में ना है। हां पिछे गुलाम कादिर दे होश के उड़ाए न। गुलाम कादिर तू बुधा के ते को परेशान के ते केड़ी गाल जे परेशानी तू गाल कर, हुक्म कर। ओ धरते ये राजा दे पटके लहा। राजा दे पटके तदे हलासन जदे के पटके वाले गुलाम कादिर दी बेइज्जती कीती होवे। ए दाद पटका बस फाई धूड़ की ते बाकी ढोलू मां तव्हां सां ॻाल्हायां ई कोन थो त पोइ तव्हां मूंसां मज़ाक छो था कयो? अरे यार तू भले हाणे जल्दी घोट थियण। हां हाणे बधई मोड़ लधई लाऊं वाड़े घोट गुलाम कादिर वा लभे रुपया खीसे जो कोन हुन सही मोड़ बध ऐं शादी पिया करने ओ धरते यार ख्वार हाण चई। मां सम्झां थो तो तहां मूंखे हिते सुकून सां वेहण कोन ॾींदो। मां वञा। अरे गुलाम कादिर भोग क्या करने में उधर दे भोग आज चिड़िया भी नहीं यार। बह यार न बोलू। अरे गुलाम कादिर बह। अरे टिड़ियूं ओ मोलू चयो मैं न ताजू गुलाम कादिर प्रेम में ना है। हां कह राजेश्वर ने खैरो जड़ी जन्नत अन्या बि वक्त आहे जे तू अरे हाने गाल बुध या हाने उपत करण छडे दी अन्या बि तू बजाकती समझे पई। मुखे तो खौफ आ त इहो गुलाम कादिर तो जे इश्क में खुदकशी न करे छडे। इहो मरंदो आई मरे तो कोई वनी मरे ते मैं मुंजो छा वनी मरे। गुलाम कादिर न जे कने जहर पीतो या दिनई कहे ट्राले जे हेठों पाणो त मां तो ते शायद जरूर दींदी मैं। हां तोखे बदराइण जे लाइ मुंहिंजी शायदी हूंदई। इने गुलाम कादिर जे केस मां तां जान छडाई विंदुसि पर तोखां केर जान छडाईंदो। अदी हाणे जे करे हां गुलाम कादिर सां निकाह ते हा त पंहिंजो घर तड़ थी पवई हा पर जे न त भली दर पदर हुज। ॻाल्हि त ॿुध
तू भी तो यहीं बैठी आई ना तू पंहिंजो घर तड़ ठा न सच निकाह गुलाम कादिर सां गाए वजाए तुंहिंजी शादी करायां खैरा जेसरा दे खैर हुजे अदी हाणे घोरायूं थियूं गुलाम कादर खे जे कॾहिं गुलाम कादर मूंसां निकाह करण ते राज़ी थिए थो त पोइ तुंहिंजो निकाह करायां थी चिभड़ सां बाक़ी जे गुलाम कादर न थियो राज़ी मूंसां निकाह करण ते पोइ हाणे तोखे ई हा करणी पवंदी तोखे चयमि न समझी नथी छा तो उन्हीं जो नंगलो मुझे अॻियां न वठ खैरा जेसरा दे खैर हुजे जन्नत कुछ सोच गुलाम कादर केॾो थो तोखे चाहे जेकॾहिं चाहे थो त पोइ मां छा कयांस अड़ी चवां थी त उन सां निकाह करे जिंदगी खुश गुज़रंदई ॻाल्हि त ॿुध मूंखे लाचार कोन पियो आहे अच्छे मथे में आउं बि निकाह कोन विझंदुसि अड़ी तुंहिंजी उमिरि ई छा आहे जन्नत इहा 35 साल मस अथई 40 खां बि मथे आहे जन्नत 80 साल में बि निकाह कजे त जाइज़ आहे तूं त हाणे 40 जी आहे तॾहिं बि लमाई थी पई ॻाल्हि त ॿुध छॾ न ॻाल्हि खे लॻे थो तूं मुंहिंजी पचर कोन छॾींदीअ न जंहिं ॾींहुं तूं गुलाम कादर सां निकाह कंदीअ उन ॾींहुं ई तुंहिंजी पचर छुटंदी मूं मां नथी कयां पोइ छा कंदीअ त पोइ घर छॾे निकुर अदी हाणे हर रोज़ त मूंखे तुंहिंजी ॼाड़ी ॿुधी पंहिंजे मथे में सूर नाहे विझणो न मां छो निकिरां हितां तोखे तकलीफ़ आहे न निकर बिस्मिल्लाह देर छा जी आहे जल्दी निकर घर मूं वरतो आहे इहो बि यादि रख मूं वरतो आहे अरे ॻाल्हि त ॿुध केड़ा नोट ॾिना अथई या भलाई आहे दिलावर जी जो हिते वेठी आहे मां चवां थी कंहिंजी बि भलाई थियल आहे पर उहा भलाई मुंहिंजे मथां थियल आहे मुंहिंजे मथां तुंहिंजे मथां न ॻाल्हि ॿुध आउं हिन घर मां कोन निकरंदसि अहिड़ो शौकड़ो अथई न पाण हाल मां चवां थी पई हाणे तोखे अॻिते कुझु बि कोन चवंदसि बाक़ी एतिरो यादि रखजांइ त हालत अहिड़ी कंदीसां जो तूं पाण तोबह करे मुंहिंजे पेरनि ते हथ रखंदीअ माफ़ियूं घुरंदीअ केॾी ते वीचारी ख़ुशि थी थिए तो पेरनि ते हथ रखंदी अहिड़ी ॻाल्हि कंदे कुझु थिए ई कोन थो चाचा जेकी तव्हां ॻाल्हियूं कयूं उन मां मुंहिंजो अंदाज़ो आहे त हाकिम खान असां सां धोखो कंदो मञा थो त हाकिम खान जे ॻाल्हियुनि में कावड़ हुई पर दिलावर खान वाइदो कयो आहे चाचा समझी तो धोखो त कोन कंदा मूंखे नथो लॻे त को धोखो कंदा दिलावर खान ज़बान ऐं असूल जो पको आहे चाचा गहना इहे ॿाहिरि जा मिठड़ा ऐं अंदर जा कारा माण्हू अथई दिलावर खान जूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी तूं उनखे त मोहबती माण्हू सम्झी सघी थो पर मूंखे नथो लॻे त कोई इहो मोहबती माण्हू असां सां भलायूं कंदो न खेरल न जहिड़ो तूं सम्झे थो दिलावर खान ओड़ो न आहे हाकिम खान पंहिंजे पलांद वठण लाइ मूंखे फासाईंदो तूं मूंखे छॾ बाक़ी मजू खे वठी वञ खेरल तोखो सवा मां पुलिस में हथ कोन ॾींदुसि मजू मूं मथां एतिरा केस न आहिनि जेकॾहिं मां ॿाहिरां वञी पुलिस खे हथ ॾिनो न त केसर मां जान छॾाए वेंदुसि पर जेकॾहिं हाकिम खान ऐं दिलावर खान जे ॻोठ पहुतुसि त हू हिकु ॿियो केस बि मुंहिंजे मथां हणाए छॾींदा मूं मथां एतबार कयो चाचा तो मथां मूंखे एतबार आहे पर हाकिम खान मथां मां एतबार नथो करे सघां दिलावर खान मूंखे ज़बान ॾिनी आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त दिलावर खान मूंसां धोखो कोन कंदो चाचा जेकॾहिं तव्हां चओ था न त पोइ मजू खे वठी वञो जेकॾहिं दिलावर खान जी ज़बान ते तव्हांखे एतबार आहे त बाक़ी मां कॾहिं कोन हलंदुसि ठीकु आहे जेकॾहिं तूं न हलंदे पोइ मूंखे बि लाचार कोन्हे को खेरल तोखे मजूअ जे करे वञणो ई पवंदो मजूअ जे करे त मुंहिंजी जान बि हाज़ुर आहे फ़क़ीर वधीक न सोचो बिस्मिल्लाह करे अलाह ते रखी निकिरी पओ मालिक भलाई कंदो तव्हांजे लाइ हिन वक़्तु भलाई इन में आहे त कंहिं चङे जे हथां पुलिस में हथ ॾींदो त पोइ रियायत बि मिलंदो पर जे ईअं ई रुलंदे पुलिस जे रुख चढ़ी वियो न त गोलीअ जो खाज बणिजी वेंदो इन खां बहितर आहे त माण्हू कुझु साल जेल काटे अचे मजू पोइ छा सोचो अथई सोचो वरी छा हलूं था
ओए खट खटाए छा